अस्सलाम वालेकुम, हमारे सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद खोराई। ख़बर शामिल कंदासीं कश्मीर मत कश्मीर लाइब्रेरी जो कम 9 सालनि खां वठी रोलड़े जो शिकार। शहरी ऐं सियासी समाजी धड़नि पारां एहतजाज, कम जल्द मुकम्मल करण जो मुतालबो। कश्मीर की लाइब्रेरी की तामीराती कम 9 सालनि गुज़रण बावजूद मुकम्मल न थी सघियो आहे, जंहिं सबबि नौजवान तबको ऐं शागिर्द पिण सख़्त परेशान आहिनि। लाइब्रेरी की तामीराती जो कम मुकम्मल न थियण सबबि ख़िलाफ़ सियासी समाजी धड़नि पारां शहरी इताज जे चेयरमैन गुलाम रब्बानी मंगी जाम असगर चाचड़ बशीर जना सीनियर सहाफ़ी मुमताज़ अली सोलंगी पांधी खान चाचड़ पीपी शहीद भुडो ज़िलो अॻवान गाज़ी नसीबुल्ला खोसो ऐं ॿियनि जो त सिंध हुकूमत पारां करोड़नि रुपया लाइब्रेरी बिल्डिंग लाइ ॾिना विया हुआ। ठेकेदार ज़िले इंतज़ामिया ऑफिसरनि जी मिलीभगत सां हड़प कया विया आहिनि। लाइब्रेरी बिल्डिंग मुकम्मल न थी सघी आहे। उन्हनि वज़ीर आला सिंध ऐं आला ऑफिसरनि खां मुतालबो त ठेकेदार ऐं मुलविस ज़िले ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे लाइब्रेरी जो कमु मुकम्मल करे लाइब्रेरी खे फ़ाल कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।